इलाज आहे जेको अल्लाह अता कयो आहे उन जे मथां गुज़ारो कजे, उन ते किनात इख्तियार करणु घुरिजे। जेको माण्हू उन ते किनात इख्तियार करे अल्लाह ताला उनखे गोया के ॿिन्ही जहाननि जो खज़ानो अता फरमाए छॾींदो। किनात करणु को मामूली ॻाल्हि न आहे। किनात हिकिड़ो खज़ानो आहे जेको कॾहिं बि ख़तमु न आहे थींदो, जंहिंखे कॾहिं बि खोट न ईंदी। किनात वारा पंहिंजे हाल में पंहिंजे काल में दुनिया जा बादशाह बणिजी वेंदा आहिनि, उन्हनि खे का परेशानी न हूंदी आहे। हिकिड़ो माण्हू आहे, उनखे तलब हूंदी न, हीअ शइ हासिलु कयां, उहा बि शइ हासिलु कयां, हीअ बि शइ हासिलु कयां। उन तलब में उन्हनि सोचुनि में उन्हनि फ़िक्रात में भाई मुस्तग़रक़ हूंदो। ॿियो माण्हू आहे जंहिंखे ज़रूरत जेका आहे उन ते चए थो मुंहिंजा मौला तुंहिंजा शुक्र गुज़ार आहियां, तुंहिंजा अहसान। उन ते किनात इख्तियार करे वेठो त उनखे ॿिए शइ जी परेशानी कोन थींदी। इन जे करे मदीने वारे साईं हबीबुल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सुनन तिरमिज़ी शरीफ़ में हदीस आहे त क़द अफ़लह मन अस्लम व रिज़्क़ कफ़ाफ़न व कन्नअहु अल्लाहु बिमा अताहु। तहक़ीक़ उहो माण्हू कामयाब थी वियो जंहिं इस्लाम आंदो, उनखे गुज़र बसर जेतिरी रोज़ी मिली, ऐं जेको वकन्नअहु अल्लाहु बिमा अताहु, जेको माण्हू अल्लाह ताला जी अता कयल शयुनि ते किनात इख्तियार करे राज़ी थी वियो, इहो माण्हू कामयाब हो। हिकिड़ो जंहिंखे इस्लाम जी दौलत मिली, मुस्लमान थी वियो। ॿियो एतिरो रिज़्क़ मिलियो जो हुन वटि साईं मुंहिंजा गुज़ारो थी सघे थो। ऐं टियों जेको अल्लाह हुनखे ॾिनो अछो लटो, अछो कपिड़ो, रिज़्क़, औलाद, उन ते किनात करे इख्तियार कई। मदीने वारे साईं फरमायो हिन खां वॾी ॿी कामयाबी आहे। साईं करीमन फरमायो तव्हां सुबुह इन हाल में कयो जो तव्हां वटि उन ॾींहं जी मानी आहे, मौजूदु आहे, खाइण वारी, खाइण जी शइ मौजूदु आहे, ऐं तव्हां कंहिं वॾी बीमारी खां महफ़ूज़ आहियो। अहिड़ी डिघी वॾी बीमारी न आहे तव्हांखे, उन ॾींहं जी मानी तव्हां ते वटि मौजूदु आहे, ऐं तव्हां इज़त सां उथिया आहियो, इज़त बरक़रार आहे, त तव्हां वटि गोया के ॿिन्ही जहाननि जूं नेमतूं जेको बि दुनिया में खज़ाना आहिनि अल्लाह तव्हांजे हवाले करे छॾिया। रिज़्क़ आहे, इज़त बरक़रार आहे, ऐं साईं मुंहिंजा सिहत सलामत आहे। गोया के सॼे जहान जूं नेमतूं अल्लाह तुंहिंजे घर में जमा करे छॾियूं आहिनि। सुभान अल्लाह। हदीस मुबारक है, साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, यब्न आदम इर्द मिन दुनिया बिल कुव्वत, ए इंसान दुनिया जे गुज़ारे जेतिरे रिज़्क़ ते राज़ी थी वञ, फ इन्नल कुव्वत लिमन यमूत व कसीरुन। बुज़ुर्गनि फरमायो त गुज़ारे जेतिरो रिज़्क़ उन लाइ घणो आहे जेको मरी वञे थो। मौत अचे न, मौत जे अचण खां बाद में माण्हू माल मटियूं मिल्कियत को वॾो भलो ताम क़ब्र में खणी त कोन ईंदो, पाण सां गॾु जेको ठाही जोड़ियो क़ब्र में त कोन खणी वेंदो। गुज़ारे जेतिरो रिज़्क़ हुयो जेको खाधई पेट में विधई वञी क़ब्र में पहुतो त हुनजी का परेशानी कोन्हे का। सुभान अल्लाह। साईं जन हिकिड़ो कौल आंदो अरबी जो, त अरबी मिसाल ॾींदा आहिनि, अल कलील मख़ाफ़त रब ख़ैरुम मिन कंज़िन अज़ीमिन हम्मिन। अल्लाह ताला जे ख़ौफ़ वारो थोरो माल तव्हांखे मिलियो, थोरी रिज़्क़ मिलियो, पर एतिरो जो अल्लाह जे ख़ौफ़ सां गॾु आहे त इहो भलो आहे इन खां जो तव्हां वटि वॾो खज़ानो हुजे पर हुन सां गॾु परेशानी हुजे, सोच हुजे, फ़िक्र हुजे, तंगी हुजे, साईं मुंहिंजा हम हुजे, गम हुजे। इन खां भलो आहे त थोरो रिज़्क़ आहे, दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ आहे, माण्हू पेट भरियो वेठो आहे मस्जिद में अल्लाह न करे। सम्झो था? साईं करीमन फरमायो, अल किनातो कंज़ुन ला यफ़ना। किनात अहिड़ो खज़ानो आहे जेको कॾहिं ख़तमु न थींदो आहे, जंहिंखे कॾहिं खोट न ईंदी आहे। काने माण्हू कॾहिं कंहिंजो मुहताज न थींदो आहे। किनात करण वारो माण्हू कंहिंजे आॾो हथ न फैलाईंदो आहे। किनात करण वारो माण्हू कॾहिं कंहिंखे साईं मुंहिंजा घुर सुवाल न कंदो, हुनखे उमेद आहे जेको आहे बचनि जे लाइ मुंहिंजे लाइ पूरो आहे, ॿिए खां छो घुरा। न कर्ज़ खणंदो, न उमेद रखंदो, न कंहिंमें तमन्ना रखंदो, न मोहताज थींदो, न हुनखे दुनिया जी का हाजत पवंदी, छो त हुनखे अल्लाह में उमेद आहे, यकीन आहे, जेको आहे चवंदो सो मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। हज़रत सैयदना इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए त किनात सां राहत मिलंदी आहे। हज़रत इमाम बिशर अल हाफ़ी रहमतुल्लाह अलैह जो फरमाए त किनात हिकिड़ो मलाइक आहे जेको मोमिन जे दिलि खां सवाइ कंहिं बि जाइ ते न रहंदो आहे। इहो अल्लाह जो मलाइक आहे। किनात रुॻी मोमिननि जे दिलनि में ईंदो आहे। ऐं
तबक़ात सूफ़िया में हज़रत शेख मुज़फ़्फ़र रहमतुल्लाह अलैह जो फरमान आहे त बुख जे वक़्तु जॾहिं किनात मदद करे त अहिड़ी बुख मां फ़िकुर हिकमत तफ़क्कुर जा चिश्मा सोच सिमझ ऐं दिलि जो ॾीओ रोशन थींदो आहे बुख हुजे उन ते माण्हू किनात करे वेही रहे त उनखे अल्लाह ताला सम्झ बि ॾींदो सोच बि ॾींदो दानाई बि ॾींदो हिकमत बि ॾींदो उन सां गॾु गॾु तफ़क्कुर ऐं क़ुर हदीस खे सम्झण जी उनजे अंदरि सलाहियत पैदा फरमाईंदो जेको माण्हू खायो पीओ रज कयो दुनिया दौलत जमा कयो वेठो हुजे न उनखे दीन जी सम्झ न हूंदी आहे भली मौलवी बणिजी वञे बाद में जॾहिं दुनिया परस्ती में लॻी वियो न उनखां दीन विसरी वेंदो वॾो हिकिड़ो आलिम हुयो मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं गुज़रियो वॾो आलिम हुयो लखे माण्हू हुनजे पोयां हुया सो तकरीर पियो करे अॻ में माण्हू ईंदा हुआ बाद में वरी तकरीर पियो ॿुधीमांसि तकरीर चए थो त अॻ में मूंखे हदीसूं यादि हूंदियूं हाणे मां हदीसूं विसरी वेंदियूं और दुनिया जे पोयां लॻण जे करे उहो इल्मु मोकिलाए थो वञे सम्झो था हज़रत सैयदना हैदर करार मौला अली शेर जी फातिह ख़ैबर सैयदना अली अल मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम शेर आहे साईं जन फरमायो त रदीना क़िस्मतल जब्बार फीना लना इल्मु वलिल जुहाल मालू असां अल्लाह जी तक़सीम जे मथां राज़ी आहियूं जो जाहिलनि खे माल ॾिनई असां फ़क़ीरनि खे इल्म जी दौलत अता फरमाई या दोस्तो किनात के छॾे हिर्स ऐं तमा रखण सां परेशानी पैदा थींदी अकुल हलियो वेंदो माण्हुनि जे दिलनि में परेशानी पैदा थींदी छो त कंहिं बि माण्हू खे केतिरो बि खज़ानो मिली वञे पर पोइ बि उनजो हिर्स कोन वेंदो आहे हिर्स इंसान हरीस पैदा कयो वियो आहे कुलिकल इंसान हलूआ हिकिड़ो जानवर हूंदो हुयो जेको चवंदो हर शइ मां हड़प करे वञा पुराने मजीद में अल्लाह ताला फरमाए खुलिकल इंसान हलूआ इंसान खे उन हलूआ जानवर मिसल पैदा कयो वियो आहे उहो बि शइ अचे इन जे करे हिर्स न रखे माण्हू किनात इख्तियार करे त उनखे सुकून नसीब थींदो इत्मीनान नसीब थींदो अल्लाह ताला जी मोहब्बत नसीब थींदी इबादत जी लज़्ज़त नसीब थींदी इन में अल्लाह ताला जी रज़ा आहे अल्लाह ताला शाल असां सभिनी खे किनात पसंदि बनाए अल्लाह ताला जेको ॾिनो आहे उन ॾिने ते असांखे शुक्रगुज़ार बानो पंजनि जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाहुम्मा सल्ली अला हबीबिना اللهم آمين الله آمين